ब्रेकिंग न्यूज़ तमाम शेयर कंदारूं खैरपुर खां खैरपुर सिविल अस्पताल जे पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर अबू तालिब खैरपुर में एक हफ्तो अॻु अगवा बैद मुबैना तौर क़त्ल कयल करे वोणन जे फसल में लाश उछलायल 7 सालन जे नीगर मोहम्मद इस्माइल कल्होड़ो जे लाश जी पोस्टमार्टम रिपोर्ट जारी करे छॾी आहे। जारी कयल रिपोर्ट में मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे, जॾहिं त रिपोर्ट मूजिब नीगर जो लाश मुकम्मल तौर मिट्टीअ सां भरियल हो। नीगर जो लाश सुञाणप जोॻो न हो। नीगर जे जिस्म जे ॿाहिरि ऐं अंदर मुख़्तलिफ़ क़िस्म जा जीत पियल हुआ। रिपोर्ट में ॼाणायो वियो त नीगर जे खाबी जंग ग़ाइब हुई, अखियूं बि ॾिसण जोॻियूं न रहियूं, अखियुनि में बि जीत पियल हुआ। नीगर जा कन ऐं वात बि न हो, ज़बान अधु ग़ाइब हुई। ख़बर अवां हिकु ॿीहर शेयर कंदारूं। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां हिकु ॿीहर शेयर कंदारूं। खैरपुर सिविल अस्पताल जे पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर अबू तालिब खैरपुर में एक हफ्तो अॻु अगवा बैद मुबैना तौर क़त्ल करे वोणन जे फसल में लाश उछलाए 7 साल जे नीगर मोहम्मद इस्माइल कल्होड़ो जे लाश जी पोस्टमार्टम रिपोर्ट जारी करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी खैरपुर जे रिपोर्टर अली अकबर गोपांग असां सां लाइन ते मौजूद आहे। जी अली अकबर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी, सिविल अस्पताल जे पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर अबू तालिब खैरपुर में एक हफ्तो अॻु अगवा बाद मुबैना तौर क़त्ल करे वोणन जे फसल में लाश उछलायल 7 साला नीगर मोहम्मद इस्माइल कल्होड़ो जी लाश जो पोस्टमार्टम रिपोर्ट जारी करे छॾी आहे। जॾहिं त पोस्टमार्टम रिपोर्ट जेका आहे उहा धरती टीवी हथ करे वरिती आहे। जॾहिं त पोस्टमार्टम रिपोर्ट में शिरकाईंदड़ जेके इंकशाफ आहिनि उहे बि कया विया आहिनि। जॾहिं त जारी कयल रिपोर्ट में मौत जो कारण जेको आहे उहो मालूम न थी सघियो आहे। जारी कयल पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नीगर जो लाश मुकम्मल तौर मिट्टी सां भरियल हुयो। नीगर जे लाश सुञाणप जोॻो न हुयो। नीगर जे जिस्म जे ॿाहिरि ऐं अंदर मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके जीत पियल हुआ। जॾहिं त रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त नीगर जी खाबी जंग ग़ाइब हुई ऐं अखियूं बि ॾिसण जोॻियूं न हुयूं, अखियुनि में बि जीत पियल हुआ। रिपोर्ट में वधीक ॼाणायो वियो आहे त नीगर जा कन ऐं वात बि न हुयो। संदसि ज़बान जेका आहे उहा बि अध मां ग़ाइब हुई। जॾहिं त नीगर जे जिस्म ते धक जो को बि निशान न मिलियो आहे। नीगर जी मौत जो कारण मालूम लाइ DNA लाइ जुज़ा लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो ॾांहुं उमाणिया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 10 ॾींहं अॻु सिविल अस्पताल मां अगवा बाद नीगर बेदर्दी सां क़त्ल करे उनजो जेको लाश आहे उहो वोणनि जे फसल में उछलायो वियो हो। जी, वॾी महिरबानी अली अकबर, आगाह करण लाइ।